लेकिन असांजो मतिलबु इहो आहे त उस्ताद जेके तंज़ीम आहे उन्हनि जो साथ हिक ॿिए सां ॾियणु खपे। छो त साईं नदीम तंज़ीम जे बावजूदि अॻ में पेटल में हो, पोइ वरी तंज़ीम में कोन हो, पोइ छो त माड़ी में आयो ई कोन, उन खां पोइ उन में उस्तादनि जा कम कया। ऐं हींअर असां जेको साईं नदीम खे चाहियूं था त साईं नदीम अचे पेट ग्रुप में अंदरि अंदरि अचे ऐं तमामु घणा कम कया आहिनि ऐं कंदो बि सही। ऐं सभिनी उस्तादनि जी इहा बि राय आहे ऐं सभु उस्ताद पाण हिन जे लाइ गठिया आहियूं त साईं नदीम जो साथ ॾियूं, साईं नदीम जी अॻिते अचे त इंशाल्लाह पंहिंजा कम आसानी सां सुठे नमूने अॻिते थी सघे। सभई उस्ताद पाण मेंबर आहियूं, अहदेदार बि आहियूं। ईअं लॻे सम्झे त पोइ मुंहिंजो अहदो कोन आयो, आऊं हुन अहदे ते हुजां हा। बिल्कुलु जे इलेक्शन कंदासीं त बि अहदेदार हिकिड़ो ई चूंडिबो, जे सिलेक्शन कंदासीं त बि अहदेदार हिकिड़ो ई हूंदो। कमु हिकिड़े खे ई करिणो पवंदो, हिकिड़े खां ई कमु वठिणो पवंदो। इन जे करे साईं नदीम साहिबु जेको पहिरियां ई खां ई तजुर्बेकार आहे, इन जे लाइ हिमायत तव्हां खां ई वठां थो ऐं पाण बि हिननि जी हिमायत करियां थो। जेकॾहिं तव्हां हिननि जी मेरे भी सेम कमेंट्स हैं जो सर आतिश ने दिए हैं और सर अवीज़ ने दिए हैं, लेकिन मैं एक बात ऐड करता चलूँ कि जो सर अवेश ने कहा था सर नदीम के बारे में, बेशक वो उसमें कोई दो राय नहीं है। सर नदीम के बारे में मैंने भी सुना है और वो हमेशा उस्तादों के साथ शाना बशाना रहे हैं। तो बेटे जिंदाबाद, IBA जिंदाबाद।